अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। हल छा त ख़ल्क़ आई आहे। ऐं हर साइज़ में माण्हू आया आहिनि अॼु माशाल्लाह। सन्हा बि आहिनि, थुल्हा बि आहिनि, नंढा बि आहिनि, वॾा बि आहिनि माशाल्लाह। मोअज़्ज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन, लाफ्टर हाउस शो में मां आहियां मुंहिंजो मेज़बान सौराब सूमरो। ऐं लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे जिन महिरबाननि उन्हनि में आहिनि कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि जिन जो चवणु आहे दिलि जीतो डिलाइट से, वाइटल चांहि ठाहिण वारनि जिन जो चवणु आहे वाइटल पियो ज़िंदगी जियो, 7 हिल्स अपार्टमेंट्स वारनि, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, हिलाल डिंग डांग बबल ठाहिण वारनि ऐं गाला बिस्किट ठाहिण वारनि, कॉन्टिनेंटल बिस्किट्स वारनि, उन्हनि जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि। हमेशह जीअं लाफ्टर हाउस शो में जीअं असां वटि मोअज़्ज़िज़ महिमान ईंदा आहिनि, तमामु ज़बरदस्त नाले वारा सिंगर बि हूंदा आहिनि, शाइर बि हूंदा आहिनि। अॼु बि असां वटि तमामु बहितरीनु सिंगर आहिनि ऐं शाइर बि आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी। ताहिर भाई, ॿ दोस्त घणे अरसे खां पोइ मिलिया त हिक ॿिए खां हाल वाल जीअं पुछिबो आहे, उन्हनि खां पुछियो ॾे ख़बर शादी कई? हुन चयो हा त शादी कई, ॿार थियई? चई हा त 3 पुट हुया। त उहो हैरान थी, 3 पुट हुया छा मतिलबु फोत थी विया? चए न अला हयाती ॾियनि, छो फोत थींदा? चए पोइ हुया छो? त हुन महिल चयो मुंहिंजे लाइ ईअं सम्झो मरी विया 3। चए छो, कीअं मरी विया? चए हिकिड़े जी शादी कराई, ॿियो वकील थी वियो, 3 शाइर थी वियो। अॼु असां वटि बि हिकिड़ो तमामु बहितरीनु नौजवान शाइर आहे, जेको बि कलाम लिखंदो आहे हिट थी वेंदो आहे। पाण बि सिंगर बि थी विया आहिनि हाणे ॾाढा सुठा, ऐं जंहिंजे लाइ बि हुननि कलाम लिखिया आहिनि उहे तमामु ज़बरदस्त सुपर डुपर हिट सिंगर थी विया आहिनि। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में असांजो पहिरियों महिमान लाफ्टर हाउस शो जो ज़ुल्फ़कार मंगी। नौजवान सही चयुमि न मां? हा सही। मां त हिननि खे 25-30 साल खां नौजवान ॾिसां। नौजवान शाइर बि आहे, ॾाढो सुठो सिंगर आहे ज़ुल्फ़कार मंगी। ऐं हाणे जंहिं सिंगर खे मां दावत ॾींदुसि, फीमेल सिंगर आहे ॾाढी सुठी, ऐं जॾहिं बि उहो जेको बि कलाम चवंदी आहे उहो सुपर डुपर हिट थी वेंदो आहे। हालांकि उन्हनि जी उमिरि नंढी आहे पर आवाज़ु तमामु बहितरीनु आहे उन्हनि जो। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे नैना नाज़। नैना नाज़ बि अची वई, ॾाढी सुठी सिंगर आहे। ऐं माशाल्लाह हाणे वरी जेको ॿियो सिंगर आहे असांजो, उहो उन्हनि जे नाले जे अॻियां वरी मास्टर लॻे थो। हिकिड़ो पहिरियां बि असां वटि मास्टर अची चुको आहे, मास्टर फ़तेह। सो उहो बि नंढे क़द जो तमामु वॾो गुलकार आहे। ऐं हीउ जेको वरी सिंगर आहे, इन जो नालो बि मास्टर सां शुरू थिए थो। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में नौजवान सिंगर मास्टर इम्तियाज़। वॾी महिरबानी, सही महिमान अची विया असांजा, ऐं गुफ़्तगू शुरू कंदासीं ज़ुल्फ़कार मंगी साहब खां। माशाल्लाह साईं, छा पियो थिए अॼुकल्ह? सर बसि पंहिंजे फील्ड जो कमु ई थिए पियो अल्हम्दुलिल्लाह। शाइरी हले पई? शाइरी हले पई, जॉब बि हले पई, एल्बम बि तव्हांजा? एल्बम बि हलनि पिया, शाइरी बि हले पई ऐं जॉब बि हले पई गॾो गॾु। जॉब बि हले पई, उहा त ज़रूरी आहे। बिल्कुलु हले पई, तमामु बिल्कुलु। ऐं नैना नाज़, तव्हां माशाल्लाह को एल्बम अचे पियो तव्हांजो? जी बिल्कुलु, हींअर सिलेक्शन हले थी पई। किथे पहुतो आहे? नूरियाबाद क्रॉस कई अथई? जी न, शाइर मूंसां अॼु गॾु ई मौजूदु आहिनि। सिलेक्शन शाइर ज़ुल्फ़कार मंगी आहे एल्बम जा। माशाल्लाह, ॾाढो सुठो। तव्हां साईं मास्टर इम्तियाज़ साहब, तव्हां छा पिया कयो अॼुकल्ह? यही कम जो सब कम था, सिंगिंग जो। जी जी। को नई शइ ठाहियो पिया, को नओं एल्बम, को नओं? माशाल्लाह हाणे नई सिलेक्शन हले पई। अच्छा। ऐं उनजी रिकॉर्डिंग भी आहे सुभाणे मुंहिंजी। माशाल्लाह। जी जी। मतिलबु नओं एल्बम अचे पियो? जी जी। क़रीब असां ॿुधंदासीं इंशाअल्लाह। माशाल्लाह। ज़ुल्फ़कार मंगी साहब, तव्हां तक़रीबन, मां त तक़रीबन 28 सालनि खां ईअं ॾिसंदो थो अचां, एवर ग्रीन आहियो माशाल्लाह। उमिरि चोर आहे, मां त न चवंदुमि चोर। त इन जो राज़ छा आहे, तव्हां एवर ग्रीन आहियो? सर शायदि नियत सही हूंदी। शायदि सही हूंदी, पाण शक आहे थोरो।
न न नियत जो ॾाढो सुठो आहे वाक़ई ज़ुल्फ़कार मंगी साहब ऐं शाइरी बि ॾाढी असल में सुठी कंदो आहे। अर्ली एज खां मतिलबु स्टार्ट कयोसीं न शाइरी जी तक़रीबन 19 साल एज हुई उन वक़्तु। टीनेजर हुयो सफ़ा। हा जेॾी महिल उस्ताद शमन अली साहब मुंहिंजो पहिरियों गानो आयो 94 में त पोइ ज़ाहिर 94 में एल्बम आयो जेको जंहिंमें गानो तव्हांजो ही कारो वॻो या न न इहो त इलाही बाद में आयो न। अच्छा उन खां पहिरियां कहिड़ो उन खां पहिरियां मुंहिंजो गानो आयो तूं त ख़ुशि थो रही सोना मुंहिंजो हिते हाल ॾिठो हा केॾो तोले रुनो आहियां कॾहिं मूंखां कॾहिं मूंखां बि पुछो उन खां पोइ आयो मां त मिसकीन आहियां तुंहिंजी महफ़िल में किथे अची सघंदुमि किथे अची सघंदो ऐं उन माना खां हिकिड़े माण्हू पोइ शाइरी जी शाइरी बि हुई ऐं माना एक्सक्यूज़ जो एक्सक्यूज़ बि मां त मिसकीन आहियां किथे अची सघंदुमि तुंहिंजा महिमान सभु वॾा माण्हू हुते मां उन्हनि साण कीअं गॾु बीह सघां कीअं गॾु बीह सघे असां जहिड़ो माण्हू वरी वाह वाह ॾाढी ज़बरदस्त शाइरी तव्हांजी दिलि जी आवाज़ हुयो फीलिंग्स हुयूं बिल्कुलु जेके तव्हां शाइरी कई केॾो ॾुखियो हूंदो उन दौर में साईं जॾहिं शमन अली मीराली साहब हाणे बि सिंधी गीतनि जो शहनशाह आहे त उन्हनि ते शाइरी ॾियणु उन्हनि खां ॻाराइण इहा ॾुखियो हिकिड़ो ख़्वाबु हुयो असांजे लाइ त ऐं उन वक़्तु बिलीव कयो उस्ताद शमन अली साहब वटि तमामु वॾा वॾा शाइर हुया असांजो घायल साहब वहीद साहब उस्ताद गोहर गदाई साहब कासिर नवाज़ शाह सामल मीराली साहब सागर शाह सिराज शाह मुख्तियार शाह इहे सभु हिकिड़े ई शहर जा आहियूं असां हा इहो बि हिकिड़ो प्लस पॉइंट आहे त असां तक़रीबन सभई हिकिड़े शहर जा शिकारपुर जा उन्हनि कॾहिं ईअं चयो हे नओं छोकिरो आयो आहे हे छा हा बिल्कुलु ईअं ई हूंदो हुयो ऐं बिलीव कयो मतिलबु मां जेॾी महिल वेंदो हुउसि त पोइ जेॾी महिल मां पंहिंजा गीत ॿुधाईंदो हुउसि मां हिकिड़ी ॻाल्हि इहा जो ॾाढे तव्हांजे प्रोग्राम में फ़ख़ुर सां चवां थो त मूंखे ख़ुशी थींदी जेॾी महिल उस्ताद मूंखे चवंदो यार मां तुंहिंजो कहिड़ो गानो ॻायां कहिड़ो न ॻायां। अच्छा एॾा सुठा हूंदा उन वक़्तु जा मुंहिंजा गीत हूंदा माना एॾी सुठी शाइरी हूंदी हुई जो सिंगर परेशान थींदो यार ॾाढी सुठी आहे सॼी हाणे मां कीअं मतिलबु इहे एग्ज़ाम्पल जेके तव्हांखे ॿुधाया मां त मिसकीन आहियां जी जी ऐं जेको आहे अहिड़ा नेण किथां आणिया जन खे वेठो रोआरियां हा हा इहे गीत हुया उन वक़्त जा ऐं पोइ ही कारो वॻो त वरी हिकिड़ो मुंहिंजो फेम उहो त सुपर डुपर हिट हा उन खां जंहिंसां तव्हांखे बाक़ाइदे नालो मिलियो हा जंहिंसां मुंहिंजी सुञाणप थी सही तरीक़े सां पूरी सही तरीक़े सां सुञाणप थी। नैना नाज़ तव्हांजी सुञाणप कीअं थी कहिड़े गाने खां थी? मुंहिंजो फर्स्ट सॉन्ग हुयो बेदर्दा दिलि खिनो थी झटको ऐं उहो उस्ताद घायल जी शाइरी में बेदर्दा दिलि खिनो थी झटको जी दिलि खे छा मतिलबु 440 वोल्ट जो झटको न बसि बेदर्द दिलि खिनो झटको ऐं दिमाग़ जाइ ते अञा न आहे। अच्छा उहो अञा ताईं न आहे अञा ताईं न आहे उस्ताद घायल जी शाइरी जी बिल्कुलु उनजो दिमाग़ जाइ ते आहे आई थिंक न ॾाढो सुठो माशाल्लाह शाइर ज़बरदस्त आहे गुलाम कादिर घायल सीनियर मोस्ट आहे साईं ऐं उनजी बि दिलि जो आवाज़ु हूंदो आहे इहो माना बेदर्दा दिलि खे ॾिनो त अहिड़ो झटको जो अञा ताईं दिमाग़ जाइ ते न आहे। वाह इहो गानो तव्हांजो सुपर डुपर हिट थी वियो जी माशाल्लाह उन खां पोइ वरी सुपर डुपर हिट गाना ॾींदा आहियो तव्हां। तक़रीबन हर एल्बम मां ईअं पूरो एल्बम त कंहिं बि सिंगर जो न लॻंदो आहे बाक़ी 2-3 कलाम हा उन मां को हिकिड़ो अधु कलाम न मुंहिंजा 2-3 कलाम लॻंदा आहिनि। अच्छा कंहिंखे लॻंदा आहिनि 2-3 माण्हुनि खे लॻा न तक़रीबन पूरी सिंध खे ई लॻंदा आहिनि सही सॼी सिंध खे लॻंदा आहिनि ऐं दिलि ते लॻंदा आहिनि दिलि ते वाह माशाल्लाह नैना नाज़ आहे असली नालो नैना नाज़ आहे तव्हांजो? जी न सनम अब्बासी सनम अब्बासी जी छा यादि ॾियारे छॾियो सुठो कयो नैना नैना नाज़ रखियो नालो हाँ बस किसी की दिल की आवाज़ सनम अब्बासी हाय किसी के दिल की आवाज़ अरे तो वटि दिलि ई कोन्हे लांती छा थियो घणे किलो थो खपाए जो ज़ुल्फ़कार मंगी आयो ज़ुल्फ़कार मंगी आड़े घणे किलो थो खपाए ओॾे वे कहिड़ा माण्हू माना हिकु त हिनजो मुंहुं बि टिकुंडो आहे हे जॾहिं पैदा थियो न हिन जी वालदा समोसा घणा खाईंदी तॾहिं ईअं टेढ़ो मेढ़ो पैदा थियो वरी छा विझाईंदी वियो अथई छा आहे भाउ केरु आहे काॾे अची अरे हो गामू हिकिड़ो मिंट अरे बाबा महिमान आहिनि असांजा यार मां छा थो कयां छा आहे यार छा थो ॻोल्हे महिमान हिकिड़ो मिंट छा गुम थी वियो अथई बाबा यार शाइरी गुम थी वई आहे मोहबत जे मैदान में फुटियो हिकिड़ो गुल वाह वाह हिन ॾिनो कोठे तां बुल पुलिस असांखे पकड़े
अफ़सोस आहे अफ़सोस महिमान आहे आया आहिनि असां हेॾो किनो मुंहुं खणी करे शो में हलियो आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब आयो आहे ओए ज़ुल्फ़कार मंगी आहे छा हा, न न गुलाम हुसैन उमरानी आहे अल्लाह पर हे माण्हू कहिड़ो घर जंहिंसां मुंहिंजो लातालकी जो इज़हार आहे नैना नाज़ यस तोसां छो लातल की इज़हार कयो अथई तूं सॼी राति व्हाट्सएप ते गुटुन गूं असांजी मुंहिंजी सची पुछे न मोहबत मां पहिरियों कयमि त हिन शख़्स सां कयमि उन खां पोइ मां प्यार त एतबार ई ज़ुल्फ़कार मंगी सां हाणे न प्यार कबो आहे छो न कबो आहे रोज़ ॾिस त सही न माशा सॼी सिंध प्यार कंदी आहे ज़ुल्फ़कार मंगी सां यकीन सही करे सिंधिया माण्हू। ॿिनि हिंदाणनि में हिकिड़ो गिदरो पियो आहे मास्टर इम्तियाज़ ॾाढो सुठो सिंगर आहे असांजो सिंध जो मास्टर पोइ तव्हां साईं पढ़ाईंदा आहियो न वरी हेॾे करे आया असल में छा आहे त शागिर्द अहिड़ा निकिता न हथ कढिया अल्लाह अकबर तौबा तौबा जहिड़ो छॾियोसीं ओड़ो ई निकिते अच्छा अल्लाह साईं हिन ॻाल्हि थो ॿुधायां हाणे यादि अचे थी अरे चल यादि घर वारी सां वेठो चई त ॻाल्हि ॿुध अॼु मुंहिंजी दिलि चवे थी त शॉपिंग करायां घर वारी चयो मुंहिंजी तबियत सही न आहे त मुंहिंजी त दिलि चवे पई तोसांखे शॉपिंग करायां चई अच्छा चए पोइ एॾी तबियत सही न आहे पोइ सदाईं शॉपिंग करा चए मां मज़ाक कयां पियो असां सां ड्रामेबाज़ी न कर मानी पचा हा सम्झायो वरी ॿुधाए एॾी बि तबियत सोरा सही हा सोराब पाजी घर वारी सां ईअं वेठो गॾु कचहरी करे पियो ईअं उथी वरी ॿिए कमरे अची करे फोन ते लिकी लिकी आस्ते आस्ते ॻाल्हाए पियो ज़ाल आहे चई कंहिंसां पियो ॻाल्हाए आस्ते आस्ते चई भेण सां थो ॻाल्हाए चई भेण सां थो ॻाल्हाए त पोइ आस्ते आस्ते छो थो ॻाल्हाए चई त उहा मुंहिंजी न आहे तुंहिंजी भेण आहे माशा अल्लाह जंहिंसां असांजी मोहबत हुई जंहिंसां असांजो प्यार हो अॼु त हा कराची कराची आहे कराची आहे पर शिकारपुर बि शिकारपुर आहे शिकारपुर त माशा तमामु ज़बरदस्त शाइरी भलजा घुमी ॾिस तूं सिंध जा समूरा शहर कुर्बन भरिया माण्हू हर जाइ मिलंदई पर मुंहिंजी शिकारपुर दिल में कदई घर हेकर हलिया ओ मुंहिंजा दिलबर ओ मुंहिंजा दिलबर भलजा घुमी ॾिस तूं सिंध जा समूरा शहर माशा अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो हिननि शाइरनि हा हिन शाइर हुजे पोइ ज़ुल्फ़कार मंगी हुजे शाइर हुजे त ग़ुलाम क़ादिर घायल हुजे जेकॾहिं सिंगर में शमन अली मीराली हुजे या तुफल तजरानी हुजे या वहीद हिकिड़ो हुजे इन्हनि शिकारपुर जो नालो रोशन कयो अञा मां पंहिंजो नालो न खयो आहे तूं वे साईं वो साईं शिकार में सिज मथे हूंदो आहे हेठि हूंदो असां वटि सिज हूंदो ई न आहे आहे हे छा आहे हे छा आहे? असां पुट उहो हिते हाणे कराची में ॾेई छॾियो आहे वियो साईं वियो तव्हां वाह सही माशा अल्लाह आहे छा आहे नओं कोट वरितो आहे तोखे बाहि लॻे सिर खे मां चयो मुंहिंजे लाइ थो चई अरे 16,000 जो कोट आहे यार सदाई हुजे होॾे ॾिसो लुंडे वारी वास्केट ॾिस हिन लुंडे जी जैकेट आहे उहे ब्रांडेड जैकेट पाईंदा आहिनि नैना हो सोना माण्हू जेको पाईंदा न ज़ाहिर थींदो ठीकु आहे इम्पोर्टेड आहे हे पाईंदो न केॾो बि क़ीमती हूंदे तूं लुंडे जो आहे अच्छा चांहि तव्हां पेश कयो असांजे महिमाननि खे मामा असां वटि ज़ुल्फ़कार मंगी साहिबु आहे ॾाढो सुठो शाइर बि आहे ऐं सिंगर बि आहे ॾाढो सुठो असां हिननि जी लाइव परफॉर्मेंस ॾिठी आहे मुख़्तलिफ़ शोज़ में हाणे गुज़िरियल महीने जेकबाबाद शो में बि गॾु हुयासीं साईं अॼु असांजे शो में आया आहियो तव्हां लाफ्ट हाउस में अॼु बि तव्हांखे न छॾींदासीं असां चवंदासीं त शुरूआति जेका आहे तव्हांजे कलाम खां थिए तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में ज़ुल्फ़कार मंगी तुझो इस
जेको पंध पियो कराए न त तुंहिंजे हिन शहर में रखियो भला ॿियो छाहे न त तुंहिंजे हिन शहर में रखियो भला ॿियो छाहे हिकिड़ो तुंहिंजो ई सिर आ जिंदगी तू मुझी जान आही तू मुझी जिंदगी तू मुझी जान आही लाहे न थो सघां एहसान तुझा साईं हिकिड़ो तुझो ई सिरवा जेको पंध पियो कराए न त तुंहिंजे हिन शहर में रखियो भला ॿियो छाहे हिकिड़ो तुझो ई सिर आ खत्म कर परचण जी गाल कर तू नाराज़गी खत्म कर परचण जी गाल कर तू जंहिंजो जवाब नाहे अहिड़ो न सुवाल कर तू हिकिड़ो तुझो ई सिरवा जेको पंध पियो करा न त तुंहिंजी शिकारपुर में रखियो भला ॿियो छाहे हिकिड़ो तुझो ई सिरवा जेको पंध पियो कराए न त हिन शिकारपुर में रखियो भला ॿियो छाहे हिकिड़ो तुझो ई सिर आ हिकिड़ो तुंहिंजो ई सिर आहे जेको असां पंधु मतां कराए कंदो जे पुट टैलेंट न आहे शिकार टैलेंट आहे त मथे सां पंधु कंदो आहे बाक़ी त मौजूद हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि वाइटल चांहि ठाहिण वारनि 7 हिल्स अपार्टमेंट्स वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हिलाल डिंग डोंग बबल ठाहिण वारनि ऐं गाला बिस्किट ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब तमामु बहितरीनु तव्हां कलाम ॿुधायो हिकिड़ो तुंहिंजो ई सिर आहे तव्हांजी पंहिंजी शाइरी आहे न सर मुंहिंजी न आहे शायदि कंहिंजी शाइरी इहो सरप्राइज़ शायर आहे कोई सरप्राइज़ कहिड़े शाइर जो नालो खपायो हूंदा आहिनि। अच्छा ईअं हूंदो आहे शाइरी खपाए बि आहे छा त खपाए बि आहे ईअं थियो आहे न साईं ॿ टे दफ़ा ईअं थियो आहे कंहिं शाइर सुठी शाइरी लिखी उहा सुपर डुपर हिट थी वई बाद में माना कसम पोइ खणे मुंहिंजी शाइरी आहे लिखी आहे तव्हां वटि करे ॻाल्हि करे वियो साईं हा हा असांजे साम्हूं जी ॻाल्हि थी आहे बाद में जॾहिं उहा सुपर डुपर हिट थी वई पोइ चए वणे मुंहिंजी शाइरी आई आहे असांखे न साईं आहे त हुनजी अॼु नालो लिखियो पियो आहे हूंदो बहरहाल पोइ चए मूंखे ज़रूरत हुई पैसनि जी 10,000 रुपये में या मां विकिणी हुई शाइरी मूंखे कहिड़ी ख़बर हिट थी वेंदो इहो तुफ़ैल संजराणी बि कलाम तुफ़ैल साहब जो ई गीत आहे ऐं पंहिंजो शाइरी में कुझु मिसरा जेके आहे मूं पंहिंजे तरफ़ां ऐड कया हुआ हूअं शाइरी पोइ तव्हांजी चई सघिजे थी मुंहिंजी नथी चई सघिजे कंहिं हद ताईं मुंहिंजी बिल्कुलु नथी चई सघिजे उनजी आहे जंहिंजी तुफ़ैल साहब ॻाई आहे तव्हांजी जेका उनजी शाइरी आहे जंहिंजी तुफ़ैल साहब ॻाई आहे मूंखे एग्ज़ैक्ट नालो यादि नथो अचे शाइर यादि नथो अचे पर आहे सही कंहिंजी आहे तुफ़ैल साहब जंहिंजो ॻायो आहे उनजो ई आहे अच्छा अच्छा माशाल्लाह नैना नाज़ तव्हां शाइर ॾिसी करे शाइरी खणंदा आहियो या
गुलाम कादर घायल बि ॾेई छॾे शाइरी त ॻाए छॾी शाइर जो मुंहुं ॾिसी करे शाइरी शायर न आहे छा? शाइर ॾिसी करे न शाइर जो मुंहुं ॾिसी करे शाइरी इहो मुंहिंजो मतिलबु आहे शाइर जो मुंहुं ॾिसी करे शाइरी खण मतिलबु गुलाम कादिर घायल आहे त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उहो थोरो एजड आहे त इहो थोरी आहे त मतिलबु हुनजी शाइरी सुठी न हूंदी न शाइरी ऐं थोरो हे एज हूंदे बि हैंडसम आहे ज़रूरी थोरी आहे त हिनजी शाइरी बनी हूंदी ईअं न आहे मतिलबु तव्हांखे ॿिन्ही मां कहिड़ो शाइर वणंदो आहे? मूंखे तूं वणंदो आहे आहे ई ॻाल्हि सम्झ में अंदरि सड़ई थो नैना खां नंबर वठी ॾे नैना खां नंबर वठी ॾे उहो मुख ते लाइन थी हणे हे ख़बर मां थी शाइरनि जी यकीन कयो हे छोकिरियूं मूंसां तॾहिं न ॻाल्हाईंदियूं त छोकिरनि खां वधीक सुहिणो मां आहियां इन जे करे न ॻाल्हाईंदियूं मूंखे सवेरे चए पियो ख़बर अथई छोकिरियूं मूं ते मरंदियूं आहिनि मां चयो हा जेके न मरंदियूं आहिनि उन्हनि खे घर वञी मारे ईंदो हलो ग़रीब जी दिलि ख़ुशि करे छॾी तव्हां बि ऐं हूअं बि आर्टिस्ट जो कमु आहे दिलि ख़ुशि करे बिल्कुलु। पंहिंजी थोरी देरि जे लाइ सही ख़ुशि फहमी जो शिकार थी वेंदो सही आहे ॾाढो सुठो माना शाइर जी चहिरो ॾिसी करे शाइर न खणंदा शाइर ॾिसी करे शाइरी खणंदा ज़ाहिर सी ॻाल्हि आहे चेहरे में छा आहे चेहरो शाइरी थोरी कंदो शाइरी त शाइर कंदो आहे न ॾाढो ज़बरदस्त उस्ताद केरु आहे तव्हांजो सिंगिंग में उस्ताद सावण फ़कीर उस्ताद सावल फ़कीर जी जेको मारवाड़ सावल ग्रुप आहे जी जी अच्छा हुन सां गॾु वाह वाह हे उस्ताद अची वियो ॿियो वाह सर वाह वाह सर वाह तुझे नाज़नेणनि जा निशाना बणियासी तुझे नाज़नेणनि जा निशाना बणियासी इन ई दर्द दिल खां दीवाना बणियासी वाह सर वाह इन ई दर्द दिल खां दीवाना बणियासी तुझे नाज़नेणनि जा निशाना बणियासी नए दर्द दिल का दीवाना बणियासी जिस्म चोट जाला फिरून ज़भाला जिस्म चोट जाला फिरून ज़भाला भीतर पदर तो दीवाना बणियासी बंद करो भाई निशाना आगे याद नहीं है इसको वाड़े उस्ताद बंद कर आगे याद पूरा 5 मिंट वरता थी ईमान ना पूरा 5 मिंट ओ गांगू मुझी मरे गानो ॿुधाई मुझी मरे शराब खान है बाबा शराब खान जी साईं माशाल्लाह तार साहब भी बैठो हा साईं चओ त उथारे छॾियऊं भले बैठो हुजे पखी भी बैठो जी जी गामू भी आयल जी जी मामू भी आयो मामू हा हा तू भी मौजूद आहे जी जी ज़ुल्फ़कार मगी साहब सर मसलो इहो आहे जो असां इंसाननि जो कसूर आहे छो जो असां झंग कपाए छॾिया आहिनि जानवर ॿाहिरि निकिरी आया आहिनि ताहिर साहब बहितरीन असांजो प्यारो इनखे हाथी जहिड़ो प्यारु कंदो आहे जीअं पखी कुते निवा जानवर ऐं गामू गॾा निवा जानवर गॾो बि उहो साईं ज़ुल्फ़कार साहब जेको लासी गॾो हूंदो आहे प्यारो वाह 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 सही वाह बाक़ी अहिड़ो पानो त पिछो आहे तव्हांजे साम्हूं उहो बि कारो पानो अच्छा उस्ताद खान साहब तव्हां बि माशाल्लाह सिंगर आहियो क्लासिकल सिंगर आहियो जी, जी, जी। असां वटि अॼु 2-3 सिंगर आयल आहिनि ज़ुल्फ़कार मंगी आहे मास्टर इम्तियाज़ आहे थी आहे ट्रक मास्टर इम्तियाज़ आहे नैना नाज़ आहे असां सुभाणे
यार डेरा रास ॾाढो मिलण जो शौक़ु मूंखे अच्छा ऐं छो छा तव्हांखे पहिरियों त असल में इहा पहिरियां जेकी डेरा रास जी बाडी हूंदी हुई मूंखे अखियूं हूंदियूं हा हा उन वक़्त में जॾहिं हिनजी जेकी बाडी हुई न माशाल्लाह हे पखी बि वधीक हिन खां थुलो आहे साईं तार साहिबु थियो इहे हिन ॿ गाना ॻाया ऐं 3 गाने ते ट्रिप लॻी हिनखे दोष ऐं माशाल्लाह हाणे त ॾाढो उहो हाणे हथु लाइ ॾिसबो इहे कहिड़ा सही नैना नाज़ न माफ़ कजो औरत खे पियो हथु लाथो आहे हीअ मर्दानी पार्टी लॻी पई आहे भरता आहे भरता भाई सख़्त कीअं थी नैना नाज़ जे बॉयफ्रेंड सां मिल बॉयफ्रेंड हा कहिड़ा बॉयफ्रेंड हे कुर्सीअ ते वेठो आहे बाबू लॻे थो नैना नाज़ बि मूं वांगुरु रद्दी थी वई आहे अहिड़ा बॉयफ्रेंड रखबा न आहिनि धारबाद उस्ताद जी बोले बॉयफ्रेंड ते सैंडल थी तूं पुटौटी न वजे पखी किनो पखी वो भी हराम पखी उस्ताद ॾियो ख़बर फंक्शन वग़ैरह मिलंदा तव्हांखे न तमामु ज़बरदस्त यार पर ज़ुल्फ़कार वगी साहब यार मिलण ॾाढो शौक़ु मूंखे अच्छा ज़ुल्फ़कार साहब यकीन कयो मूंखे दारू मिलण जो शौक़ु था साहब इहो न आहे सही इहो न आहे इहा नैना नाज़ आहे न कर एॾे टच न कर पुट हर हेॾा ओरिया वेठा हुनजे भरिसां आहिनि। असां जीअं न वञा साईं हेॾा हेॾा साईं बिस्मिल्लाह यकीन कयो ज़ुल्फ़कार साहब तव्हांजी जेकी शाइरी आहे न मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे यार असांजी सिंध में अहिड़ा भला शाइर बि आहिनि थैंक यू सर वॾी महिरबानी हाँ? वॾी महिरबानी अलाह ख़ुशि करे बोलां ॾाढो ज़बरदस्त ॾाढी ख़ुशी थींदी आहे साईं टेबल भञंदा टेबल आहे? उस्ताद, हेॾे अचो तू तो छॾे कलर छॾी दे एक अच्छा कपड़ा पाया है वहाँ हेॾे अचो उस्ताद हर एपिसोड में इहो पतो हेॾे काॾे माॾे थो हिते वे हर एपिसोड में तूं त कलर छॾींदो आहे वे हुते छा कयो जेकी शइ छॾ बि आहे तो छॾ बि न कलर एतिरो छॾियो आहे हाणे मोह कारो थी वियो आहे तव्हांजो मुंहिंजो अछो थी वियो आहे वे। जेतिरो कलर छॾिणो छॾे चुको आहे अल्लाह न से पो भी न बणे पो भी देगड़ी बदी घुमंदे छा कयूं पूरत त करणी आहे न तव्हां बि पूरो घर कढायो मुंहिंजे असांजे पाड़े में रहंदो आहे उस्ताद ख़ान साहब माशाल्लाह लॉकडाउन जे दौरान शोज़ वग़ैरह बंदि हुया न पिया मिलनि दिमाग़ी तवाज़ुन ख़राबु थी वियो हिननि। थींदो आहे ईअं घणनि दिमाग़ जाइ ते अञा न आहे दिमाग़ जेको अञा त- गानो जेको नैना सवेर ॻाल्हि कई जी, जी, जी। माना उहो साॻी माना बिल्कुलु। कैरेक्टर अची वियो हाँ तव्हांखे न? कैरेक्टर हा हा उहा ई दिमाग़ जाइ ते अञा न आहे बिल्कुलु बिल्कुलु नैना नाज़ तव्हां माशाल्लाह ॿुधायो त उस्ताद सामल जेको आहे उहो जी। तव्हांजो उस्ताद आहे जी माशाल्लाह उहो त ॾाढो सुरीलो आहे मामी सिखली आहे अहिड़ी ॻाल्हि आहे न न मां कली असल में अक्सर थींदो ई आहे तार साहब मां पाण सुरीला मार शागिर्द बेसुरो न न ख़ुदा न ख़ासि मां ईअं नथो चवां त उहो ॾाढो सुरीलो आहे तव्हां बेसुरियो आहियो मां हुननि जी कीअं तारीफ़ थो कई चवे मां बेसुरी आहियां न केरु चयो आहे कोई चई सघे थो कोई ताक़त आहे पोइ तव्हांखे त अञा ताईं ॿुधो ई न आहे असां कीअं था चई ज़ाहिर सी सघूं ॻाल्हि जो ॿुधो त ख़बर पवंदो न। अहिड़ो आवाज़ु पूरे पाकिस्तान में न आहे हर न हिकिड़ो माण्हू मुंहिंजो थी वियो आहे मुंहिंजे चवण जो मतिलबु हुयो त उस्ताद ॾाढो सुरीलो क्लासिकल ऐं सिंगर ॾाढो ज़बरदस्त हाणे असां सां हुयो लाड़काणे में हिकिड़े शो जे दौरान त हुते ॾाढो ज़बरदस्त सरगम छेड़ी हुन सही पोइ तव्हांखे सरगम असल में वग़ैरह मां 3 साल गैप ॾिनो आहे 3 साल ताईं मां 3 साल। बिल्कुलु बि न हुयमि ऐं बीह रही आहियां 3 साल काॾे फॉरेन सेटल थी विया हुयो जी बिल्कुलु न न असां सेट न पिया न न कयूं मां मीडिया खां थोरो साइड अच्छा मीडिया खां साइड थी जी विया जी पोइ राग त जारी रखो आहे न रियाज़त त जारी न जी रखो मां मीडिया खां मां हटिजी वियमि त राग ख़तमु थी वियो न त मां ॿीहर दुबारा आई आहियां राग छॾे चुका हुयो जी ओहो 3 साल गैप अची वियो जी अलाह ख़ैर कंदो वरी अची विया फील्ड में जी हाणे वरी सिखिया शुरू कई आहे तव्हां जी जी इंशा उस्ताद सामल खां जी ॾाढो ज़बरदस्त उस्ताद मास्टर इम्तियाज़ तव्हांजो कहिड़ो उस्ताद मुंहिंजो रूहानी उस्ताद मास्टर मंज़ूर मास्टर मंज़ूर हा मुंहिंजो नालो न खणिजांइ मुंहिंजो नालो न खणिजांइ रूहानी उस्ताद जिस्मानी उस्ताद हे जिस्मानी हे उस्ताद जिस्मानी साईं रूहानी त साईं न मां असां नालो न खणंदुमि उस्ताद जो हिन जो नालो ईंदो बि न आहे तव्हांखे असल में उस्ताद किरी पवंदो हा हा हे क़ुरान सिंगर घटि थो लॻे ईअं लॻे थो परे खां ॼण को कोयला खाईंदो आहे मास्टर मंज़ूर ऐसा सब कितना पता था यार मतिलबु महिमान आहिनि असांजा मास्टर साईं इम्तियाज़ कोयला छो न माण्हू सुठी ॻाल्हि आहे नाले कोयले वारी कोयला चांहि कीअं हूंदी आहे सुठी कोयला विछाई में था मैदान आयो आहे
रूहानी उस्ताद मीन्स मतिलबु तव्हां उन्हनि खे सिर्फ़ु असल ॿुधो, में कॾहिं मुलाक़ात न थी उन्हनि सां? मुलाक़ात हुई, मक़सदु इहो आहे त को कंहिंजो आइडियल हूंदो आहे। जी जी। सो मुंहिंजो आइडियल हो मास्टर मंज़ूर स्कूल ऑफ थॉट तव्हांजो उहो ई आहे? जी, स्कूल हा, ऑफ जी, थॉट जी। तव्हांजो मास्टर मंज़ूर उहो वारो? ई आहे। बाक़ी जेके उस्ताद आहिनि जेके सुठो ॻाइनि था उन्हनि खे ॿुधूं कयूं था, ऐं जेको हाल आहे मतिलबु की कोशिशि जारी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं साईं ईअं छो हूंदो आहे ज़ुल्फ़िकार मंगी साहब, असां ॾिठा आहिनि शमन अली मीराली साहब खे जेके फॉलो कनि था उहे वरी पोइ नाला बि ओड़ा रखाईंदा आहिनि, नंढड़ो शमन, मुश्की शमन, वॾो शमन, तेज़ शमन, थधो शमन, गरम शमन, छा आहे इहो असां वटि सिंध में आहे। ईअं छो आहे? मूं ॾिठो मतिलबु इहो हिते ई असां वटि ई आहे, त उनजे नाले जी का जीअं न हूंदो आहे त माण्हू सहारो वठी करे थोरो अॻिते वधण जी हिकिड़ी जीअं कोशिशि मास्टर हूंदी आहे। मंज़ूर साहब थी वियो, हा, त त पोइ उन्हनि वरी जा मास्टर फतेह थियो, मास्टर इम्तियाज़ आहे, या मास्टर खोड़ फतेह, मास्टर मास्टर थी विया। इम्तियाज़, मास्टर जीअं वली। जलाल में वरी इलाही जलाल, जिगर जलाल, हा हा, फिलाणो जलाल, टीरो जलाल, इलाही आख़िरी थी विया। जलाल, पितकड़ो जलाल, हाणे आयो, ॼाण आयो, इहे नाला। माना उहो इन जे करे रखंदा आहिनि त जीअं उन्हनि थोरी ख़ुशबू ईंदी आहे उन्हनि मां, उन्हनि खे फॉलो कंदा आहिनि, उन्हनि जा हाणे फॉलो। तव्हांजा फॉलोअर थींदा त थींदो मास्टर सोहराब, मास्टर अली गुल, इहो वरी तव्हांजा जेका अपकमिंग जेके असांजे पंहिंजो मज़ाक़ जी दुनिया में अगरि के ईंदा न असांजा थियनि था, जीअं हाणे मिसाल ॻाल्हि पखी वेठो आहे न, इहो अली गुल जो शागिर्दु आहे, हो अली गुल, हे वरी गुलुर। त इहो जेको तव्हां कलाम लिखियो शिकारपुर ते, पंहिंजे शहर ते, भलजा घुमी ॾिस तूं सिंध जा समूरा शहर, इन खां पोइ बि सुठी पज़ीराई मिली तव्हांखे काफ़ी। ईअं छो थो थिए शाइर खे रॉयल्टी नथी मिले, हुनजी रॉयल्टी छो नथी मिले? इहो असांजी सोसाइटी में आहे ईअं त हिते शाइर छो न जी आहे? हालति जेका आहे न उहा बद खां बदतर थींदी वेंदी आहे जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो आहे। सिर्फ़ु शाइरी हिकिड़ी अहिड़ो शोबो आहे शोबिस जी दुनिया में जेको पोइते वञे थो। बिल्कुलु। बाक़ी तव्हां ॾिसो जिन आर्टिस्टनि सां असां कमु कयोसीं, अलाह उन्हनि खे वधाए, ही का कंप्लेन कोन था कयूं, ही सोसाइटी जी हिकिड़ी बदकिस्मती ॿुधायूं था तव्हांखे। त शाइर हिकिड़ो मतिलबु फस्ट स्टेप आहे। तव्हां कंहिं बि सिंगर जी फॉर एग्ज़ाम्पल नैना जी सिलेक्शन मां कंदुसि त मां गीत लिखंदुसि त बक़ाया सॼो प्रोसेस थींदो, पोइ म्यूज़िशियन बि ईंदा, म्यूज़िक बि ठहंदी, स्टूडियो बि बुक थींदो, हर शइ थींदी। मुंहिंजा गीत ई कंप्लीट न हूंदा त कुझु बि न थींदो, कुझु न थींदो। ऐं इहो इन्हनि शयुनि खे सम्झनि नथा। रॉयल्टी छो नथी मिले? मतिलबु इदारनि मां त नथी मिले, पर मूंखे अफ़सोस इहो आहे त असांजे सोसाइटी मां बि नथी मिले। सोसाइटी में नथी। सोसाइटी मां नथी मिले, मतिलबु शाइर खे इग्नोर था कनि। ऐं तव्हांजो कलाम आहे ही कारो वॻो यारो, हर फंक्शन में हर सिंगर खां तक़रीबन फरमाइश थींदी आहे, इहो कलाम ॿुधायो, तक़रीबन ऐं उन ते माशाल्लाह घोर बि लखे रुपया थींदी आहे। बिल्कुलु। अगरि उनजो 20% बि शाइर ॾे जे करे वञे त माशाल्लाह शाइर बि असांजा साईं ज़िंदा थी वञनि। इवन तव्हां ॾिसो न, मतिलबु मुंहिंजो छा, असांजा जेके बि शाइर आहिनि सभिनी पंहिंजी पंहिंजी जाइ ते हिकु हिकु ॿ ॿ चारि चारि अहिड़ा गाना ॾिना आहिनि। तव्हां ज़मान जो गानो ॾिसो अहमद मुगल साहब में, कमाल। तव्हां सागर शाह जो गानो ॾिसो, घायल साहब जो सॼा साईं मिठा माण्हू ॾिसो, हाणे उन्हनि जी वरी ज़िंदगी बि ॾिसो तव्हां। मां नथो ॾिसी सघां, असां त ॾिसूं था न, पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, जॾहिं हिकिड़ा शाइर सुठा शाइर शाइरी करनि पिया, उन्हनि खे कहिड़ो मतिलबु त लाज़मी हो त तव्हां हाणे ॻायो? यार ॻाल्हि इहा आहे न, ॾिसो न सोसाइटी ॾे हाणे जंहिंजो जीअं माना रुझान आहे न पब्लिक जो, हाणे मूंखे ॿुधायो भला असांजे गीतनि ते आर्टिस्ट जेकॾहिं सभु कुझु करे विया त यार उहे अगरि असांखे कंपनसेट कनि हा, उहे अगरि असांजे बचनि जो ख़्यालु रखनि हा, उहे असांखे या इदारनि मां असांखे मोट मिले हा, इवन सोसाइटी मां मोट मिले हा, नालो त ॾिनो, इज़त मिली, सभु कुझु मिलियो, पर उहो जेको असांजे पेट, तव्हां हाणे ॾिठो हूंदो रियान आज़मी साहब जी हिकिड़ी क्लिप पॉपुलर थी, ॾाढो वॾो शाइर हो, ठीकु आहे, पर उनजी ज़िंदगी कीअं एंड कीअं थी थिए उहा ॾिसो तव्हां। ऐं उनखे उनजा कलाम जिन पेश कया, जिन भले उहो मज़हबी शाइर हो, उहो उन्हनि जी लिविंग स्टैंडर्ड ॾिसो तव्हां। असां हिन कर्ब मां गुज़रूं था। चलो मूंखे त जॉब आहे, पर जेके जॉबलेस आहिनि, जेके वीचारा बेरोज़गार असांजा शाइर आहिनि, जिनजी रोज़ी रोटी शाइरी ते चवंदा आहिनि यार ही शाइरी खपाइनि त बच्चा बुख ते वेठा हूंदा, जंहिंजा घर में जंहिंजे खाइण जे लाइ कुझु न हूंदो, उहो अगरि ॿ गीत कंहिंखे ॾींदो त भला ॾेई सघे थो न, पंहिंजी मिल्कियत कलमी पोरियो छा करे। छो ॿार सां बहस कयो थी, छो निभा तव्हां सही आहे, उहो सही ॻाल्हि, होॾे विच में माण्हू ॻाल्हाई नथो करे आया आहिनि, उन तरफ़ अचो, उनजो गानो था ॿुधूं हाणे करे आया आहिनि, हुननि खे त ॻाल्हाइण जो मौक़ो ई नथो ॾे। तूं वे अंदरूनी तौर ते गंदा इंसान वे। त मुअज़्ज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन, नैना नाज़ असां वटि नई टही तमामु ज़बरदस्त सिंगर असां वटि मौजूदु आहे, त असां चाहींदासीं त उनजो आवाज़ बि ॿुधूं, तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में नैना नाज़।
वाह सही वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त त मोज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन केॾा न वञिजो वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक ओ जहिड़िया ही सुहणी तेरा जहिड़िया ही सुहणी तेरा नाज़ भला थई सभई तो जा अंदाज़ भला थई खिल 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 प्यारी खिल 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 प्यारी तोखे खिलंदे ॾिसे थी मुंहिंजी दिलड़ी चवे थी मुंहिंजी अखियुनि खां जाना पल बि तूं न परे थी फुर्सत में तोखे ठाहियो आहे ख़ुदा ॿियनि सुहिणनि खां बणायो अथई जुदा ॿियनि सुहिणनि खां बणायो अथई जुदा भल 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 केॾो भल 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 केॾो अची खां पाण काहे सोना खणी पर पाए कोई भी मत तुझे नाहे एडी तू सुनी आहे नासी नासी नेड़ तुझा नासी नासी नेड़ चंड जहिड़ो चहिरो ओ नासी नासी नेड़ तुझा नासी नासी नेड़ चंड जहिड़ो चहिरो कारे तिर जो जेते आहे पहिरो कारे तिर जो जेते आहे पहिरो खिल 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 प्यारी खिल 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 प्यारी तोखे खिलंदे ॾिसे थी मुंहिंजी दिलड़ी चवे थी मुंहिंजी अखियुनि खां जाना पल बि तूं न परे थी थैंक यू सो मच वाह सही वाह अच्छे सही मोबाइल मां चयुमि त मोबाइल खसंदोमांसि त हे आउट थी वेंदो पर हलियो साईं मैदान ते हलो हलो बिल्कुलु ब्रेक खां जी वापसि आयासीं मास्टर इम्तियाज़ जो तमामु बहितरीनु कलाम असां ॿुधोसीं पर कलाम जे विच में तव्हांखे मोबाइल फुरी आयो हुन सम्झो त शायदि तव्हांखे कलाम यादि न हूंदो पर तव्हांखे कलाम यादि हुयो थोरो घणो यादि न हो पर मां कमु पटियमि हा अच्छा अच्छा ईअं कॾहिं भला तव्हां सां थियो आहे हिकिड़ा शाइर खणी वेंदा आहिनि या सिंगर बुक खणी वेंदा डायरी हूंदी आहे डायरी हूंदी आहे उहा जेकॾहिं गुम थी वञे पोइ छा तूं परफॉर्म कयो पोइ साॻे मिसरे खे फेराईंदा आहियूं हिन साॻे मिसरे ते माना लखे रुपए जी घोर मिलंदी अथव न ॾिसो क़दरदान आहिनि न क़दरदान माण्हू पिया आहिनि उहे उन्हनि जो कलाम ॿुधंदा आहिनि तॾहिं त फनकार आहियूं न बिल्कुलु बिल्कुलु नैना नाज़ तव्हां कलाम ॿुधो आहे दोस्त कयासीं दिलदारीअ लाइ कनि था दिलि आज़ारी तव्हां कहिड़ा दोस्त कया जिन तव्हां दिलि आज़ारी कई हुजे हूंदा कुझु अच्छा दोस्त हूंदा बिल्कुलु उन्हनि दिलि आज़ारी कई बिल्कुलु कंहिंजी असां कई हूंदी कंहिं असांजी कई एॾा दोस्त हुया छा हा दोस्त त सॼी दुनिया ई दोस्त आहे हा अच्छा दोस्त मुंहिंजा तक़रीबन छोकिरा आहिनि छोकिरा माना आहिनि हाणे बि दिलि आज़ारी थिए पई न गामूअ जी हा मुंहिंजी त दिलि आज़ारी थिए थी बाबा हे दोस्त रखंदी आहे मञूं हा। इज़ी लोट ताईं अच्छा हा दोस्त माना जेकॾहिं दोस्ती कंहिंसां कंदा आहियो त दोस्त में छा ॾिसंदा आहियो माल पैसा गाॾी सचो जेकी ॻाल्हि आहे न तो सुञे डरण सां केरु कंदो या मतिलबु हूंदी आहे न का क्वालिटी हूंदी आहे कंहिं माण्हू में त हुन सां दोस्ती रखणु दिलि चवंदी आहे असल में दोस्त जे हिसाब सां मां सिर्फ़ु इहो चवंदमि त मां शुरू में कुझु छोकिरियूं दोस्त ठाहियमि पर छोकिरियुनि खां सिर्फ़ु मूंखे नुक़सानु ई मिलियो जेको मुंहिंजी लाइफ जो एक्सपीरियंस आहे त मुंहिंजी हिकिड़ी बेस्ट फ्रेंड आहे दुआ मेमन उन खां अलावा मुंहिंजी काई फ्रेंड न आहे ऐं जेतिरी बि मुंहिंजी फ्रेंड्स आहिनि उहे छोकिरा आहिनि छोकिरा घटि में घटि
कोई अहिड़ो फसाद झेड़ो झगड़ो त न कराईंदा आहिनि न, चुगलखोर न हूंदा आहिनि। माना असांजी पंहिंजी लाइफ मिलियासीं, शाम जो कचहरी थी, ॻाल्हि ॿोल थी, घुमिया फिरियासीं वरी घर। मतिलबु छोकरनि में उहो ज़ाइफ़ाना मसला न हूंदा हा बिल्कुलु बिल्कुलु सही चयो त छोकिरनि में जेका न उहो गिला वारा मसला गिला न हूंदा। वारा ऐं ॿियो मूंखे पाण ते कॉन्फिडेंस आहे, भले मूंसां गॾु 50 छोकिरा बि हुजनि न, मां पाण सही आहियां। हेॾा 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 वॾो रत पीती थी तूं बि बेस मुंहिंजी बि दोस्ती कराए न। हिनखे त मां खणी वेंदमि हैदराबाद, न उहो न बसि हिनखे खणी वेंदमि। हुनखे माना इहे गुलर पालण जो शौक़ु आहे। मूंखे थो चए मुंहिंजी भेण सां दोस्ती कराए न। अरे मां इहे कम कया त मुंहिंजा टिफिन में बंगला न हुजनि। यार छा इहा ॻाल्हि आहे। छा सम्झंदा हिनखे? हे असांजे माना सम्झो तो 16,000 कोट पाए वेठो आहे। अरे गंजी अंदरां फाटल ई पातल आहे तो वांगुरु। ज़ुल्फ़कार मंगी साहब, तव्हां माशाल्लाह जेका शाइरी कंदा आहियो, इहो जेको तख़य्युल तव्हां तख़लीक़ कंदा आहियो शाइरी, त आमद थींदी आहे कॾहिं कॾहिं अधरात जो थी करे बि शाइरी यादि अची वई, काई लिखणु शुरू थी वियो, ईअं थियो आहे काफ़ी दफ़ा। या उनजे लाइ माहौल ठाहिणो पवंदो आहे, मूड ठाहिणो न न माहौल शाइर जे लाइ को न आहे, बसि हिकिड़ो जॾहिं तव्हां वारी ॻाल्हि त को का शइ लिखिजणी हूंदी आहे या कुझु लिखण जो हूंदो आहे मूड वग़ैरह, त पोइ त न टाइम जो कोई हुन ते फैक्टर न हूंदो आहे। पोइ अधु राति जो बि हुजे, भले रस्तो बि हुजे, भली 50 माण्हू बि गॾु हुजे, लिखण वारी जॾहिं कैफ़ियत थींदी आहे त पोइ लिखी वठंदा आहियूं। अच्छा, जेका तव्हांजी शाइरी हुई, ही कारो वॻो यारो मूंखे इश्क पारायो आहे, इहो वाक़ई तव्हांखे इश्क पारायो कारो वॻो या शाइरी कई हुयो सिर्फ़ु? न न बिल्कुलु जेको आहे हिकिड़ो उन वक़्त जी त शाइरी हुई। ऐं उन खां पोइ यकीन कयो त पोइ इहे कारो वॻो पाए ॾिठोसीं त वाक़ई जेको लिखियो आहे कारो वॻो त हिकिड़े सिंगर पातो, हुन खां लहे ई न पियो। कारो वॻो लहे नथो। हा बिल्कुलु। हालांकि लाइण लाइ माण्हू वेठा आहिनि वेठा, उहो चढ़ो हुकुम करे लाइण असांजो कमु। कारे वॻे जी ॻाल्हि थी हले, कारी पेंट शर्ट जी ॻाल्हि नथी हले। अज मेरा यार मंगे ए ज़ुल्फ़कार क्या हाले? सुञाणे पे सर मैं नहीं सुञाणदा पिया। मैं वसेब दा शायर हां, पंजाब दा। ओ बिस्मिल्लाह। मैं सिंधियाना वॾी यारी है। मैं को सिंधी भी आंदी है, मुके सिंधी बचे थी। वाह मुके सिंधी बचे थी, सोना माण्हू सिंधी अचे थी। हां शहर में ठोके हां। कहिड़ा शायर हो तव्हां? लेडीज़ चोलो पाए आया हो, पाजामो पाए आया हो, उहो बाबा शायरनि ना कार थी गया, शायरनि सां शिकार थी वियो आहे। शायरनि सां कार इहो थियो आहे जो असांजे साम्हूं फनकार ॻाइनि था पिया कलाम, असांजे कलामनि ते हिट थी था वञनि, असांखे पोइ ज़ैफ़ाना कपिड़ा न पाइणा पवंदा, बाक़ी भोसकी सर यकीन कयो, इहो बि उन फनकार खे शाबाश आहे, चइजी मुंहिंजी हिकिड़ी शाइरी हिट थी वई, हुन मूंखे पंहिंजा कपिड़ा ॾिना। अच्छा मां पातमि, न त मां सॼी उमिरि गंजी में घुमियो। अच्छा ॿुधो आहे तव्हां ज़ीशान रोखड़ी खे बि शाइरी? सही, ज़ीशान रोखड़ी को जेकी शाइरी ॾिठी है सराइकी, कमाल कर छोड़िस। उन वाले साहब फौत थी गया, मेरा दोस्त था शफाउल्लाह रोखड़ी, वॾा फनकार आहे, वसेब दा तमामु वॾा फनकार। कहिड़ी शाइरी तव्हां ॾिनी ज़ीशान खे? सभु कुझु यादि न बि आंदी पई, लेकिन मैं यादि ई नथी अचे सर। शाइरी एॾियूं कई वञनि ताहिर साहब जो यादि नथी अचे, मतिलबु एॾी शाइरी कई आहे। भला हिते त ॿुधायो, सभु पाण वॾो शाइर आहे। तव्हां हिते शाइरी ॿुधायो, शाइरी ॿुधायो, ॿुधायो त शाइरी हथ में त हा ॿुधायूं था। ॿुधायो। सही ख़्यालु आहे, ख़ुशि आहे। अटकट छा थियो? छा हथु छो छॾायो? माण्हू खे निमाज़ बि पढ़णी हूंदी आहे। छा भला मां ख़राबु आहे छा? वज़ू थियल आहे? हा थियल आहे न। ठीकु आहे, शाइरी ॿुधायो सर। शाइरी मैं नॉन कर शायरी की थी सर। शायरी पहली शायरी मेरी है। राग न बुधायो, शायरी बुधायो। शायरी मैं सुर ना बुधेंदार जेकी शायरी में तरन्नुम ना गुलाम कादिर घायल बैठा है तमे, मेरा यार है पुराना बैठा है। ओ को पूछो कसम दे, ओ को कसम दे, असा कह के को शायरी दी है के कसम दे कह को नहीं दी है ओ शायद हां आके आए है एड़े मानू बैठे तो शायरी याद है। हां आके किती काले वेस बैठा रोंदा जार जार हो सही कोई मेरा यार हो सही। आके किती काले वेस बैठा रोंदा जार जार हो सही कोई मेरा यार हो सही।
ती काले वेच बैठा बंद करो ये बंद करो हे हर रही चावा जनरेटर तो चे के जनरेटर तो बाबा हिकु ॻाल्हि ॿुधो माण्हू शाइरी बि करे ॻाए बि कमु बि कंदो हले घर जो अच्छा हिते मां ॿुहारी ॾिनी थाम धोई तव्हां ख़बर ई न पई हिन माण्हू खे छा चइजे लेडीज़ जो चोलो मर्दाणो बूट मर्दानी घड़ी मथा मुछा लेडीज़ आ ही आ पंहिंजी तस्दीक त करा न कंहिंमें आ तूं कहिड़ी मेल में आ फीमेल में आ असल में मां उहो शाइर आहे जेको शाइरनि जी शाइरी चोराए ऐं पंहिंजो नालो कढायो आहे अच्छा फर्ज़ कर ज़ुल्फ़कार साहिब हिकिड़ो वॾो शाइरनि जी शाइरी खई हा तरनुम पंहिंजो ॾेई ठका नालो मुंहिंजो ईअं छो था कयो त ग़लति आहे मला ॾाढो इहो त ग़लति बसि हाणे इहो नैना मूंखां सज़ा करे मूंखे कुटे मूंखे मारे नैना नाज़ सिंगर ॾाढी सुठी हिननि लाइ का शाइरी कई आहे तव्हां हसे कई आहे कहिड़ी शाइरी कुकुड़ हुजां पिरीअ जो जहिड़ी तई मस्त जवाब कुकुड़ हुजां पिरीअ जो मातर वेतर वेड़ा पिरी लाइ मैदान में हाकिम ॾेई होको बगड़ जिया ॾेई भड़को मां कई कुकड़ केराए विझां तगड़ जहिड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी ओ रहू यार कयूं प्यार वही धकड़ो साहब हेड़नि शाइरनि खे ॾिसी करे चवंदो आहे ओ इहो पेट तई अदा इहो तूं बि पुट प्रोग्राम बंदि कराए छापो हणाईंदे छो हे छा छापो छा जो छापो हे त मुजरो हले थो छा ज़ाहिर आहे बेरोज़गारी लॻी पई आहे हाँ तोसां को ख़बर आहे बहु बेरोज़गारी चलदी पई आहे ए हुकूमत 2 साल ॿिया चली त ख़ुदा जी कसम ए इंसान ए वाकई कुत्ता थी वेसी हा जी हे वरी ख़बर थी हे ज़ाल खे चवे पियो ज़ाल चएसि पई तव्हां मूंसां सचो प्यारु न कंदा चई अच्छा चई शाहरुख खान काजल सां फिल्म में प्यारु कंदो आहे 5 करोड़ वठंदो आहे त हो चवेसि थो त उहो फिल्म आहे मां तोसां छा ते प्यारु कयां तुंहिंजे पीउ मूंखे अॼु ताईं 1000 बि न ॾिनो साईं माशाल्लाह वही धकड़ो साहब तमामु सुठो शाइर हुयो उहो सिंगर थी वियो मुमताज़ मौलाई शाइर उहो सिंगर थी वियो सागर शाह साईं ज़ुल्फ़कार मंगी साहब ग़ुलाम क़ादिर घायल सिंगर छो न थियो वो जवाब तो साईं घायल साहब पान ॾेई सघे थो त तव्हां उनखे सलाह ॾिनी तव्हां बि असल में बस वो एज फैक्टर आहे मथां सोचींदो हुजे त मां हाणे कुराड़ो थी वियो आहे उनजो सिंधीअ में असांखे ॻाल्हाईंदा न उहो बि सम्झ में न ईंदो आहे ॻाल्हाई थो इहो मां छा हुन ख़ैरात मां सिधो ख़ैरात ते वियोमांसि ख़ैरात मां तोखे ख़ैरात चयोमांसि ख़ैरात मां काॾे वञा त शादी ते वञा न सम्झ में ई न ईंदो आहे उहो कीअं ॻाईंदो त बहरहाल ज़ुल्फ़कार मंगी त ॾाढो सुठो ॻाए थो त मौजूदु हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में ज़ुल्फ़कार मंगी साहब खां कलाम ॿुधंदासीं ज़ुल्फ़कार मंगी
हाय तमामु ज़बरदस्त। तू रुगो आव त सही, इंतज़ाम न वणई त पोइ मयार ॾिजांइ। ऐं मां वरी हिन जो गाने जी पैरोडी ठाही आहे, तू रुगो ॻाए त सही, मां ब्रेक न वठां त पोइ मयार ॾिजांइ। त मज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन, हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो प्लीज़ डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, वाइटल चांहि ठाहिण वारनि, 7 हिल्स अपार्टमेंट्स वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, हिलाल डिंग डोंग बबल ठाहिण वारनि ऐं गाला बिस्किट ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे लाफ्टर हाउस शो जे लाइ। गामू माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त असांजो होटल वारो आहे, चांहि बि ठाहींदो आहे, चांहि पेश बि कंदो आहे। हाणे महिमाननि खे थोरी देरि खां पोइ चांहि पेश कजो। हिकिड़े ॾींहुं रोए पियो वेठो, मां चयो रोए छो थो? चए यार मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं अबो बि बीमार थी पियो, हिकिड़े ई ॾींहुं कुकुड़ बि बीमार थी पियो, ॿिन्ही जी दवा वठी पोइ अचां, थाबो आयो किरी पियुमि, दवाऊं मिली वियूं। मां पोइ में टेंशन ई किरी थो, रोए छो थो? चए रोआ इन करे थो जो हाणे कुकुड़ हुको थो पीए वेठो, अबो अंडा थो ॾींदो। मां परेशान थी वियुमि, यार इहो पहिरियों कुकुड़ आहे तुंहिंजो जेको अंडा थो ॾे, अंडा त कुकुड़ ॾींदी आहे। अहिड़ो मासूम माण्हू आहे साईं। गामू जी मां छा ॻाल्हि ॿुधायांव, गामू वॾो जज़्बाती माण्हू आहे। हिकु दफ़ो गर्मियुनि में थियो, गर्मियुनि में पूरे ॻोठ जी हिननि ठोड़ कराई। अच्छा। चाचा मामा सभु ठोड़ कराई। माण्हू पुछियो हे छा आहे? छे असां ज़ात जा गजनी आहियूं। हे बि वरी ज़ाल मुड़ुस राति जो ॿई गॾु सुम्हिया पिया, ऐं लीड़े छा राति जो जीअं ॿई सुम्हिया पिया त हे निंड मां उथी करे चवेसि थो ज़ाल खे, ॻाल्हि त ॿुध, निंड नथी अचे। त ज़ाल चए पोइ निंड नथी अचे त बोरची खाने में थांवा पिया थी उहे धो। चए न निंड में ॻाल्हाइण जी आदत आहे। साईं हिकिड़ो मिंट हेॾे अचो सर। सर ज़ुल्फ़कार साहब, सर ताहिर साहब, तव्हांखे ईअं नथो लॻे ॼणो उॿरियल खदड़ो हुजे? हे पहिरियों माण्हू आहे जेको जंहिंखे हेलमेट ते पघर आयो। चांहि पेश कयो साईं, चांहि ज़ुल्फ़कार मगी साहब खे। ऐं नैना नाज़ असां सां गॾु आहे। मास्टर इम्तियाज़, तव्हांजी आख़िरी ख़्वाहिश कहिड़ी आहे ज़िंदगी जी? हिन जी कबर कहिड़ी ज़िंदगी आहे? असल में मुंहिंजी ख़्वाहिशूं ॾाढी हुयूं, पर मां भलो इंसान अॼु ॾिठो आहे, सम्झी न। असल में मुंहिंजी ख़्वाहिश, मां ख़्वाहिश ॿुधायां, हिकिड़ो मिंट भॼी पवंदी। चवे थो मां ज़िंदगी में पहिरियों दफ़ो भलो माण्हू ॾिठो आहे, सॼी उमिरि गंदनि माण्हुनि सां दोस्ती आहे। न हूंदो आहे न हिकिड़ी का ख़्वाहिश हूंदी आहे जेका पूरी न थींदी आहे, दिलि चवंदी आहे पूरी थिए। बसि ख़्वाहिशूं त हज़ारे आहिनि, काफ़ी आहिनि, इंसान ख़्वाहिशुनि जो घर आहे। पर हिकिड़ी ख़्वाहिश आहे जेकी मुंहिंजी दिलि जी, त हिकु ॾींहुं पंहिंजे बाबा ऐं अम्मा खे उमिरि करायां। वाह वाह, इंशाअल्लाह, ॾाढी सुठी ख़्वाहिश, तमामु सुठी ख़्वाहिश। अम्मा ऐं बाबा खे जो तूं उमिरो कराए, पार रानीपुर वियो हिते अॼु मां उमिरो करे, अॼु करे वेंदुमि, पथर अहिड़ा हणंदोमांसि। अॼु हिनखे पथर हणी अकबरी उमिरो करे वेंदुमि। हे कॾहिं वियो न उमिरो करणु, सबूत पंहिंजा हुया। तव्हांजी माशाल्लाह शाइरी तक़रीबन सभिनी सिंगर्स ॻाई आहे। कोई ख़्वाहिश हूंदी त हे सिंगर मुंहिंजी शाइरी ॻाए, कोई अहिड़ो रहियो आहे अञा? न तक़रीबन ऑलमोस्ट जेके सिंगर ॻाइनि जेके बि सिंधी सिंगर तक़रीबन सभिनी ॻाई आहे, तक़रीबन कोई सिंगर न रहिजी वियो आहे? को रहियो न मुंहिंजे ख़्याल में। जेके एल्बम कनि था, जेके हिन मतिलबु ॻाइण वारी फील्ड में आहिनि एल्बम जे हवाले सां, उन्हनि मां त कोन। उर्दू में बि शाइरी कई तव्हां? उर्दू में बि कई आहे। उर्दू में पोइ हिट थी हुआ न थी? असल उर्दू सिंगर्स असांजूं मतिलबु ॻाए जी घटि थी न। अच्छा, हा। न उस्ताद शमन अली मीराली साहब उर्दू एल्बम उन ॻायो आहे मुंहिंजो उर्दू, तव्हांजो कलाम ॻायो? हुन ॿ गाना मुंहिंजा ॻाया आहिनि उर्दू में। पोइ उर्दू में एतिरो हिट न थिया? उस्ताद जवाबु ॾे न, तव्हांजा कलाम शाइरी असांजा बसि एवरेज में। हा, एवरेज। अच्छा, तव्हां हिकिड़ी तंज़ीम बि ठाही आहे या उनजो उहिदेदार आहे? बिल्कुलु, फ़नकारनि जी पंहिंजी। बिल्कुलु बिल्कुलु। त उनजो कुझु थिए थो, आउटपुट मिले? असल ॻाल्हि इहा आहे त असां हिकिड़ी कोशिशि हलाई आहे, ऐं उन में सिर्फ़ु फ़नकार या म्यूज़िशंस न आहिनि, मां ओवरऑल सभिनी जी ॻाल्हि कई आहे। जीअं सवेर पाण ॻाल्हि कईसीं
मां उहा ई उन में बि ॻाल्हि कई आहे पंहिंजे तंज़ीम में त ॾिसो मेन शइ आहे आर्ट ऐं आर्टिस्ट खे मज़बूत करिणो आहे, चाहे अदाकार हुजे, चाहे शाइर हुजे, चाहे उहो पंहिंजो फनकार हुजे, फन सां वाबस्ता जेको बि हुजे। बेसिकली असांजो जॾहिं आर्टिस्ट मज़बूत हूंदो न फिनेंशियली वॾी ॻाल्हि आहे। हींअर मुंहिंजो प्रोग्राम आहे, मां बिल्कुलु पंहिंजे हिन प्रोग्राम जे तौर सां इहो ॿुधायां थो त मुंहिंजी कोशिशि आहे त हर शहर में आर्टिस्टनि जी कॉलोनी जी टाइप जेको आहे न उन्हनि खे पंहिंजा घर हुजनि, हुनखे घर हुजनि ऐं जेके पढ़ियल लिखियल असांजा आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे नौकिरी हुजे। कल्चर जे जेके बि कल्चर डिपार्टमेंट में नौकिरियूं आहिनि, मुंहिंजो नज़रियो आहे त उन्हनि सभिनी नौकिरियुनि ते हक़ु आर्टिस्टनि जो आहे, ॿिए कंहिंजो बि कान्हे हुजणु खपे। सिर्फ़ु असांजे आर्टिस्टनि जो। उस्ताद ईअं कर हिमत कर त ज़ैफ़ाना कपिड़ा लायूं मरी वियासीं ऐं मां तव्हांखे ॿुधायां त ॾिसो वकील कॉलोनी आहे, टीचर्स कॉलोनियूं आहिनि, हर शहर में मुख़्तलिफ़ कॉलोनियूं आहिनि, पर तव्हांखे न मिलंदी त आर्टिस्टनि जी कॉलोनियूं हाणे सर उहा हिकिड़ी हैदराबाद में अगरि आहे बि त कहिड़ी आहे, हिकिड़ी पंहिंजे तौर ते अजीब तरीक़े जी। सरकारी मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, रिसेंटली जेके घर ड्रथा कब्ज़नि जे हिसाब सां आहिनि उन्हनि में असांजा आर्टिस्ट बि काफ़ी डैमेज थिया। फतेह जो घर ठहियो, मास्टर मंज़ूर जो घर ठही वियो वीचारे जो, पर ॾिसो असांखे कॉलोनियूं हुजनि असांजे आर्टिस्टनि खे, ग़रीबनि खे, ऐं उन में नौकिरी वारो न हुजे कोई बि। इहो बि मुंहिंजो हिकिड़ो मोटिव रहियो आहे, शुरू खां वठी मां चयो आहे बाबा मां पाण नौकिरी वारो आहियां, मुंहिंजो कल्चर जे कंहिं बि फ़ाइदे ते हक़ु न आहे। हक़ु हुनजो आहे पहिरियों जेको बेरोज़गार आहे, जंहिंजी रोज़ी रोटी आहे, जेको बेरोज़गार आहे, ऐं नौकिरी उन जे ॿार खे ॾियो जंहिंजो ॿारु पढ़े। छो मुंहिंजो पुटु शाइर थिए, मुंहिंजो पुटु जेकॾहिं पढ़े थो त उनजो नौकिरी हक़ु आहे न। ऐं कल्चर में जेके बि नौकिरियूं आहिनि असां आर्टिस्टनि जे लाइ हुजनि खपनि। हाणे तव्हां ॾिठो हूंदो आर्ट काउंसिलनि जूं इलेक्शनूं थियूं, हाणे थियूं ताज़ियूं, मूंखे वॾे अफ़सोस सां थो चवणो पवे उन में बि आर्ट खां हटियल माण्हू हुते उहिदेदार थिया आहिनि। इहा असांजी मतिलबु घटिताई आहे आर्टिस्टनि। लाड़काणा ख़ैर पर जिते बि आर्ट काउंसिल जी इलेक्शन्स थियूं आहिनि साफ़ ई टोटल हुते हुया, तव्हांजा वॾेरा हुते हुया, ज़मींदार हुते हुया, इंजीनियर हुते। मूंखे ॿुधायो तव्हां प्रेस क्लब वारा असांखे मेंबर कंदा, तव्हांखे कंदा पंहिंजो। मां जॾहिं पाण खे हर शइ खां परे करे छॾियो आहे, इन करे पियो आहे त मूंखे नौकिरी आहे, मुंहिंजी चुल्ह त हले थी न। मूंखे सोचणो आहे उन जे लाइ जेको बेरोज़गार आहे, उन बेरोज़गार जे लाइ कल्चर खां विड़ी बि हक़ु वठिणो आहे न। हिते त साईं अलमी इहो आहे जो कल्चर डिपार्टमेंट में एग्रीकल्चर जा माण्हू वेठा आहिनि जिन जो वास्तो ई न आहे, कल्चर कुझु बि न आहे। जॾहिं त असां वटि जेको मिनिस्टर आहे सरदार शाह, उहो पाण शाइर आहे, आर्ट सां हुनजो वास्तो आहे। अकबर लगारी साहिबु सेक्रेटरी आहिनि, उहे पाण शाइर आहिनि, अदीब आहिनि, नक़ाद आहिनि। हेठि जेको बि स्टाफ वेठो आहे उनखे ख़बर ई न आहे, सुञाण न पए। हिकिड़े वॾे अदाकार खे चयूं साईं तव्हां किथे ॾिठो आहे, हुन चयो हा साईं मां टीवीअ ते पंहिंजो मोहकारो कंदो आहियां, माना अदाकार आहे। वॾी ॻाल्हि आहे, माना हुनखे ॿुधाइणो पियो चए साईं तव्हां कल्चर डिपार्टमेंट में वेठा ख़बर न आहे। अदा मां इहा ई ॻाल्हि बार बार चवां थो, लॉकडाउन जे दौरान जेके असां हालतूं ॾिठियूंसीं, ॾिसो असांजे बचनि खे मतिलबु असांजी मुराद तव्हां असांजे बचनि खे अगरि नौकिरी हिकु हिकु हुजे न त हुननि जो एटलीस्ट हिकिड़ो यार किचन हलंदी रहंदी, हुननि खे इहा परेशानी न हूंदी 2 महीनो प्रोग्राम न आहे, नथो मिले कंहिंखे प्रोग्राम महीनो, यार हुनजो घर त हलंदो न, हुनखे दाल बसर मिले, हू को असांखां महल कोन था घुरनि, हुननि खे घर हुजे पंहिंजो यार। ऐं असां में सिर्फ़ु ॿधी थिए, थोरा असांजा अदाकार जेके इवन मां ख़बर अथव मां मतिलबु जेके इहे असांजा कैमरामैन आहिनि न, जेके एडिटर आहिनि न, मां इन्हनि खे बि कल्चर जो हिसो थो सम्झां। सही डायरेक्टर असांजा छो जो इहे न रिकॉर्ड कंदा, हीउ शो असांजो शो केर बि न रिकॉर्ड ई न थींदो त केसिताईं कीअं पहुचंदो। इन करे हीउ सभु उन्हनि जो बि हिसो आहे, इहे असांजो हिसो आहे न। इन जो कल्चर में ओतिरो ई हक़ु आहे जेतिरो असां तव्हां सभिनी जो आहे। इन जे करे मां ॾिसो त तव्हां जेके लेजेंड्स आहियो, मुंहिंजी नज़र में तव्हांजो जेको बि हिकिड़ो ग्रुप आहे, बिलीव कयो मां दिलि सां इलाही रिस्पेक्ट कंदो आहियां तव्हांजी। प्लीज़ दोस्तनि ताईं मैसेज पहुचायो ऐं थोरो ग़रीब ते जेॾी महिल नज़र कयो, थोरी उनजी हमदर्दी जो तव्हां सोचो त यार हीउ मिसकीन आहे, हीउ म्यूज़िशियन आहे न, हीउ वीचारो फ़नकार वञे थो, माना लख रुपयो हुनखे पए थो, हुनखे 2-2 हज़ार ॾेई करे रस्ते में लाहे थो छॾे, वॾो ज़ुल्म आहे, रस्ते में लाहे थो छॾे। यार तोखे लख रुपए मां पेट नथो भरिजे, हुनखे 2 हज़ारनि में वरी जॾहिं तोखे प्रोग्राम मिले, ॾिसो इहो कीअं मक़सदु आहे, गुज़ारो कंदा हूंदा। बिल्कुलु सही। इन्हनि सभिनी शयुनि खे नोट कयो। तव्हांजी ॻाल्हि मूंखां वधीक असर थी करे, छो जो तव्हांजी अलाह इज़त तमामु घणी कई आहे सिंध में, ओवरऑल पूरी सिंधियुनि में। इन जे करे मुंहिंजी हिकिड़ी हीअ हथ ॿधी रिक्वेस्ट आहे तव्हांखे बि त प्लीज़ थोरो ग़रीब जेके असांजा आर्टिस्ट आहिनि, जेके अदाकार आहिनि, फ़नकार आहिनि, मूसीकार आहिनि,
इवन आर्ट सां रिलेटेड जेके बि आहिनि उन्हनि जे लाइ थोरो थोरो स्टेप वठो ऐं जिते बि ॻाल्हि कयो तव्हां पंहिंजे ज़मीर जी ॻाल्हि कयो, ज़मीर जी ॻाल्हि कयो त बाबा मुंहिंजो ज़मीर ईअं थो चवे त बाबा सच ही आहे। पोइ भले साम्हूं सरदार शाह वेठो हुजे, भले साम्हूं अकबर लगारी वेठो हुजे, भले केरु बि वेठो, इहे सभु तव्हां आहियो त आहिनि। बिल्कुलु इहे आर्ट असां आहियूं त इहे आहिनि। वाह वाह यार वाह जी कसम आहे, ग़रीब आर्टिस्ट सां हमेशह मदद कयो। ज़ुल्फ़कार जेको आहे ॾाढो सुठो हिकिड़ो मैसेज कयो आहे, ग़रीबनि जी मदद कयो। कहिड़ो बि आर्टिस्ट हुजे उनजी मदद कंदा कयो। छा थियो, कंहिंजी मदद थो करे? पखी जी? सर टेकू टोई कसम है कि वापस न देवी ए रोसई हाणे अचो वापस अचो ए रोसई न देस वापस न ॾिसो हिन ज़ुल्फ़कार मंगी साहब जी ॻाल्हि जो एतिरो असर त पियो जो घटि में घटि हिन बेगरत खे बि गिरत अचे। पंहिंजे वसार जेतिरो सरी सघे पियो। वाह जा मुझे बच्चा पर तो रखे वॾो प्यार थी वच पुजे गायूं ने न न वाक़ई तुंहिंजो ज़मीर जागी पियो। हाणे सभु ग़रीब उथिया न आहिनि एतिरा खुलिया। इहा ॾेई शिकारपुर बाक़ी वीरानपुर त शो जूं हाणे कुझु आख़िरी घणियूं आहिनि, आख़िरी लम्हा आहिनि। आख़िर में असां पंहिंजे महिमाननि खां पुछंदा आहियूं शो में अची कीअं लॻो साईं मास्टर इम्तियाज़ साईं? माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त। ऐं मूंखे अॼोको ॾियारो ॾाढो मतिलबु के 100 रुपयो कमायो आहे। इहा वॾी सुबुह लाकू रड़ियूं कई अथई। हे बि फनकार आहे, हिन खे कंहिं 10 रुपया न आहिनि ॾिना, पर सही मां वापसि हुजे। न वापस नहीं चाहे गामू अरे ही मुंहिंजे लाइ तोहफ़ो आहे। लाफ्टर जो मूंखे इनाम आहे। हिन में मुंहिंजी काई बेइज़ती न आहे। प्लास्टिक कोटिंग कराए रखी छॾिजो। ही मां रखी छॾींदुमि, बाक़ी ही मुंहिंजे लाइ तोहफ़ो आहे तव्हांजो। हा मां दिलि सां न ॾिनो त मां दिलि सां वरितो आहे। तो न ॾिनो आहे इहो मां इहा तुंहिंजी गैरत आहे, इहा मुंहिंजी गैरत आहे। सम्झ था कयो जज़्बाती न थिए, प्रोग्राम ख़तमु थिए त ॾिजाए मौक़ा। अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि न फंक्शन में ईंदा आहिनि, घोर करे वेंदा आहिनि, पोइ आख़िर में अची चवंदा आहिनि हाणे वापसी जो किरायो थो ॾियो न यार। नैना नाज़ मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। जी मां रिसेंटली हाणे हिकिड़े फंक्शन में वई हुयमि त हुते हिकिड़ो कलाम ॻाईंदे ॻाईंदे हिकिड़ो अमरा उथियो ऐं 1000 रुपयो कंदे कंदे लख रुपयो मुंहिंजे मथां घोरे छॾी। मां ॾाढो दिलि में ख़ुशि थियमि, अॻिते महफ़िल जी ज़रूरत ई न पवंदी। लख थी वियो, उहो छोकिरे सां डील करे आयो, हुन 1000 रुपयो ॾिनो, बाक़ी 99,000 खणी वियो। हाणे हिन सवा मां कहिड़ी डील हूंदी? न डील न आहे, इहो दुआ जो अथसि। गामो वॾो आर्टिस्ट आहे, उनजो 100 रुपया मिलियो अथसि त मतिलबु संभाले। बिल्कुलु बिल्कुलु। नैना नाज़ लाफ्टर हाउस शो में अची कीअं लॻो? तमामु बहितरीन, तमामु मज़ो आयो, एंजॉय कयो तव्हां? ॾाढो खिलियो आयो तव्हां? ॾाढो। ऐं असांजी कोशिशि बि इहा ई आहे। ऐं तव्हां ॿुधायो तव्हां जेका भित आहे उहो भला केॾी महिल ठहंदी? रुॻो तव्हांजो हिन ॻाल्हि ते झगड़ो आहे। भित सां मिलियल आहे। भित सां मिलियल आहे। भित सां मिलियल आहे ऐं हिकु न हिकु ॾींहुं ड्राही कोई जान छॾींदो हुई। त ज़ुल्फ़कार मंगी साहब तव्हांखे शो में कीअं लॻो? तव्हांजी महिरबानी आहे, शिकारपुर खां स्पेशली आया असांजी शो। सर वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं हिन हीअ जेका इज़त, हीअ जेको प्यार, हीअ जेका मोहबत तव्हांजे शो जे थ्रू मिली आहे, गामो वारी ॻाल्हि त मरण ताईं यादि रहंदी। वाह वाह साईं। आख़िर में असां जीअं तव्हां शाइर आहियो, तव्हांजा कलाम बि ॿुधासीं, को शेर तव्हां ॿुधायो को पंहिंजो। वाह शेर तव्हांखे सिंध जे हवाले सां हिकिड़ो ख़ूबसूरत शेर आहे। मां सिंध कंहिं रहनुमा जी मूरत आहे, सिंध कंहिं रहनुमा जी मूरत आहे, ऐं सिंध नालो ई ख़ूबसूरत आहे। वाह वाह। सिंध कंहिं रहनुमा जी मूरत आहे, सिंध नालो ई ख़ूबसूरत आहे। सिंध आहे त सूंहं बि आहे, सिंध आहे त सूंहं बि आहे, सूंहं खे सिंध जी ज़रूरत आहे। वाह। तमामु ज़बरदस्त शेर बि तव्हांखे ॿुधायो ज़ुल्फ़कार मंगी साहब। ऐं हाणे असां नैना नाज़ साहिबा खां आख़िर में तमामु ज़बरदस्त गीत ॿुधंदासीं। त इन ते असांजे शो जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, पर वेंदे वेंदे दोस्तो जेके असांजा ॿाहिरि मुल्क में असांजे धरती टीवी ऑफिशियल यूट्यूब चैनल ते असांजो शो ॾिसी रहिया आहिनि, पंहिंजा कमेंट्स ज़रूरु ॾिजो। ऐं ॿिया कहिड़ा तव्हां पंहिंजा पसंदीदा फ़नकार असांजे शो में ॾिसणु चाहियो था, उहो बि ज़रूरु ॿुधाइजो, लाइक कजो, शेयर कजो। त हाणे असां आख़िर में अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में नैना नाज़।